दोस्तों मैं तव्हांजो पंहिंजो अब्दुल नईं तव्हांजी सिराए असांजो यूट्यूब चैनल मथे जी व्लॉग। जीअं त ॾिसो था ही कारीगर हिकिड़ी वॾी सुहिणी ऐं प्यारी डिज़ाइन पियो हणे टाइल जी। सो केॾी महिनत करे पियो, ॾिसो ही ज़बरदस्त महिनत करे पियो। सो अचो ही तव्हां वीडियो मुकम्मल ॾिसो त महिनत ॾिसो केॾी करे थो। ही तव्हांखे वीडियो साम्हूं ॾिसण में अचे पियो केॾी महिनत सां हू टाइल खे कटे पियो, वरी सेटिंग सां रखे पियो, वरी उन जे डिज़ाइन जे लाइ ॿी टाइल पियो खणी अचे, वरी उनखे सुहिणे तरीक़े सां कटे थो। महिनत सफ़ा बहितर करे थो। सो तव्हांखे वीडियो में ॾिसण में अचे, तव्हां हीअ वीडियो पूरो ॾिसो। जेके असांजे चैनल ते यूट्यूब जे चैनल ते नवां आहियो, सो असांजे वीडियो खे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे फुल टाइम वॉच कयो ऐं असांखे कमेंट्स करे लाज़िम ॿुधायो त जीअं ॾिसो तव्हां ही कटिंग हिन जी मुकम्मल थी वई वाइट टाइल जी। हाणे ॾिसो ही वाइट टाइल रखे पियो ऐं बाक़ाइदे सुहिणे तरीक़े सां हुनजी माप करे पियो। माप करण खां बाद में वरी कारी हिकिड़ी खणी आयो आहे टाइल। सो उहा टाइल खे वरी हुनजी डिज़ाइन जे विच में विझण जे लाइ कटिंग करे पियो। सो तमामु बहितरीनु महिनत करे पियो ऐं जेतिरी महिनत करे पियो त इन खां वधीक ही टाइल ॾिसो था मज़ो बि करे थी, सुहिणी बि लॻे थी, तमामु प्यारी डिज़ाइन पई लॻे।